मुबारक। अज असी तव्हांजे साम्हूं सिंधी बॉयज़ वरी हाज़िर थिया आहियूं ईद जे मौक़े ते। इंशाअल्लाह तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। ईद मुबारक सभिनीनि खे मुंहिंजे तरफ़ां ऐं मुंहिंजे ग्रुप वारनि। अॼु इलाही ख़ुशी जो मौक़ो आहे, ईद उल फितर जो मौक़ो आहे, जेको 30 ॾींहं रोज़ा रखण खां पोइ रमज़ान मुबारक शरीफ़ जो महीनो जेको हुन खां पोइ पंहिंजी ईद उल फितर ईंदी आहे। ऐं अॼु को ॾींहुं ईद उल फितर जो ॾींहुं आहे, तमामु ख़ुशी जो ॾींहुं आहे। ऐं दिलि जी गहराइनि सां तव्हांखे बि ईद मुबारक चवां थो। ऐं इंशाअल्लाह असांजी जेकी वीडियो आहे अव्हांखे ॾाढी पसंदि ईंदी। ऐं इंशाअल्लाह अॻियां जेकी असांजी जेको बैकअप ते वीडियो हिकिड़ी रखियलु आहे सो इंशाअल्लाह असीं सून रिलीज़ सून कंदासीं ऐं उहा बि अव्हांखे मिलंदी। अल्लाहु अकबर अल्लाह। जो छाले सब खैर के बस इतने ही अच्छे ना अच्छे छा में थोरो थी यार। अच्छो व्यू था बाकायदा दाई दूसरे घर जनी बस जबरदस्त ईद एड़ो सुहिणो मौक़ो आहे माशाल्लाह। ॾाढो मज़ो अचे पियो, घर वारनि सां गॾु मल्हायूं पिया ऐं ख़ुशियूं मल्हायूं पिया बाकायदा। ॾाढो मज़ो अचे पियो रमज़ान खां पोइ। तू इलाही थोरो नॉलेजेबल बंदो आहीं, तू इलाही पंहिंजे अलवाइज़ सां गॾु हलियो आहीं, तू असांखे थोरो ॿुधाए। अरे साईं ईद मुबारक, ईद मुबारक। बसर साहब तव्हां सॼो खुश रहो, आबाद रहो, घर में अच्छा साईं विच में वियो जानी। हां साहब ॿुधायो छा जे बारे में ॻाल्हायो यार। असीं थोरो ईद जे बारे में गुफ्तगू करियूं। अली शाह साहब थोरो हलियो आहे पंहिंजो इन जी नॉलेज में रमज़ान जे बारे में थोरो कुझु पढ़ियो पे ऐं पूरो बुकरी कयो त असां सोचो त यार थोरो ईद जे बारे में भाउ खां पुछूं, रमज़ान जे बारे में थोरो भाउ खां पुछूं। असांखे ईद जे बारे में ॿुधायो ऐं साईं बस थोरी ऑडियंस खे ईद जे बारे में ॿुधायो। साईं थोरी घणी नॉलेज आहे जेकी तव्हां सां गॾु शेयर कंदुसि। जीअं जेको पंहिंजो ईद जो जेको मौक़ो आहे ऐं इन जो जेको पंहिंजो नालो आहे ईद उल फितर, त फितर जो जेको मतिलबु आहे सो हुन जो मतिलबु आहे खोलणु। अच्छा कहिड़ी चीज़ खोलणु। ऐं अंग्रेज़ी में हिन जो मतिलबु इहो आहे कि ब्रेकिंग फास्ट, मतिलबु पंहिंजे रोज़े खे तोड़णु। ऐं इहो ईद उल फितर जो जेको मौक़ो आहे हीउ वाहिद मौक़ो आहे जंहिं ॾींहुं कहिड़े मुस्लमान ते जेका पंहिंजा मुस्लमान आहिनि उन ते रोज़ो रखणु फ़र्ज़ु न आहे, पोइ हिन ॾींहं ते रोज़ो कोन था रखी सघनि। ऐं जेको पाण ईद जे मौक़े ते नमाज़ पढ़ी पोइ उथी करे जेको पाण गले मिलंदा आहियूं ऐं पंहिंजी ख़ुशहाली ऐं भाईबंदी जो इक्वालिटी जो जेको पाण ज़िक्र कंदा आहियूं, इज़हार जेको पाण कंदा आहियूं, इहो जेको रिवायत आहे सो आई आहे पंहिंजी मदीना खां। मदीना में छा हो, जॾहिं मुस्लमान हिजरत करे मक्का खां मदीना विया उन महिल जेका मुहाजिरीन ऐं अंसार हुआ उन विच में जेको इक्वालिटी लाइ ऐं भाईचारे लाइ जेको मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा करायो हो कि तव्हां उथो ऐं पाण में गले मिलो। त उन सभिनी सां गले मिलियो हो मिसा के मदीना खां पोइ अची करे गले मिलूं हो ऐं गले मिली करे इहो इज़हार कयूं हो कि हाणे पाण सभु ॿार आहियूं, मुहाजिरीन ऐं अंसार हाणे ॿार आहिनि ऐं कोई हिन में को बि हू कोन्हे, तफ़ुर्क़ कोन्हे ऐं पाण सभु इक्वल आहियूं। त पाण बि ईद नमाज़ खां पोइ जेको गले मिलूं था पाण चीज़ जो इज़हार करियूं था कि पाण जेको अमीर हुजे ग़रीब हुजे कहिड़ो माण्हू हुजे पाण सभु भाइर आहियूं मुस्लमान ऐं पाण ॿिन्हिनि सां मोहबत करियूं था, पाण हिकु जहिड़ा आहियूं ऐं पंहिंजी मोहबत अलाह अञा हिनखे वधाए। यार इंशाअल्लाह पंहिंजी मोहबत खे अञा अलाह वधाईंदो। इंशाअल्लाह बिल्कुलु पंहिंजी मोहबत हमेशह गॾु हूंदी। जीअं पाण सिंधी माण्हू अञा वधीक महिमान नवाज़ आहियूं ऐं पाण हिन सुठी तरह ईद इहा सेलिब्रेट कंदा आहियूं, त पाण इहा दुआ करियूं था कि अलाह हिन मोहबत खे अञा वधाए ऐं पंहिंजे भाईचारे खे हमेशह क़ाइमु रखे। इंशाअल्लाह मज़र साहब तव्हां थोरी गुफ्तगू करणु चाहींदा असां सां? जीअं त पाण सिंधी जेका आहियूं ऐं पाण हीअ ईद पंहिंजी अक्सर करे फैमिली सां मल्हाईंदा आहियूं जी, छाकाणि त सभिनी खां वधीक मज़ो फैमिली सां गॾु ईद सेलिब्रेट करण में। फैमिली सां गॾु जेतिरो मज़ो ईंदो आहे ओतिरो कंहिंसां गॾु कोन ईंदो आहे। अच्छा ऐं पाण अक्सर करे दोस्तनि सां वेंदा आहियूं, उन सां ईद मिलंदा आहियूं ऐं पाण अक्सर करे पंहिंजा कारोबार बि ईद ॾींहुं बंदि रखंदा आहियूं, छाकाणि त इहो कोई बहितरीनु मौक़ो आहे पंहिंजे फैमिली सां गॾु रहण जो। इन लाइ करे पाण खे पंहिंजा कारोबार बि बंदि रखणु खपनि ऐं ईद जो जेको ॾींहुं आहे उहो बाबरकत ऐं मुबारक भरो ॾींहुं आहे। इन ॾींहुं अलाह पंहिंजूं रहमतूं वसाईंदो आहे, छाकाणि त हीअ रमज़ान जे फौरन बाद अचे थो। रमज़ान जी जेकी बरकतूं आहिनि उहा ईद ॾींहं ते पाण वटि अचनि थियूं। माशाअल्लाह 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 यार तो असांजो असांजी तो दिल बाहर करे लॻी इलाही ज़बरदस्त असांखे ख़ुदा जी असांखे यादि असांखे तो यादि ॾियरी ख़ुदा जी तमामु बहितरीनु इहा हिकिड़ी इबादत में शामिल थी थिए। ख़ुदा जो ज़िक्र करण बि हिकु इबादत आहे। अचो त पाण तव्हां असां वटि आया आहियो मोज़िज़ महिमान थी, त पाण थोरो घर हलूं, वॾनि सां ईद मिलूं ऐं बिल्कुलु तव्हां थोरो मिठो
जीअं त दुनिया में इंसानु आयो आहे ऐं उहो ख़ासि हिकिड़े मक़सद लाइ आयो त नेक कमु करे ऐं दुनिया में इंसानु छा थो करे बद कम जे पोयां लालच जे पोयां ग़लति कमु करे थो हुनखे छा लथी विझे थो हिकिड़े कलाम में ॿुधा थो त होश करे वे हंजड़ा यार बद जिन बेल बगन सां अला होश करे वे बग बुहारिन ढूंढ डंडन में बग बुहारिन ढूंढ डंडन में भलो मियाँ बग बुहारिन ढूंढ डंडन में चिलर में जिंजी चुंझड़ो यार होश करे वे हंजड़ा यार बद जिन बेल बगन सां अल्लाह होश करे वे हंज चुणन था मोती मोहब्बत जा हंज चुणन था मोती मोहब्बत जा भलो मियाँ हंज चुणन था मोती मोहब्बत जा दूर करे सभु डंज हो यार होश करे वे हंजड़ा यार बद जिन बेल बगन सां अल्लाह होश करे वे अदियूं अद लतीफ़ चवे लालूं लाल लतीफ़ चवे भलो मियाँ बिट जो घोट लतीफ़ चवे मुंहिंजी मत मुंझाई मुंझड़ो यार होश करे वे हंजड़ा यार बद जिन बेल बगन सां अल्लाह होश करे वे सभिनी सिंध वासियुनि खे ईद मुबारक।